हाँ दोस्तों, मोहम्मद यूनिस है जो सेवण जो है कराची यूनिवर्सिटी में पेश इमामी कंदो है। गुलशन नदी में मूंसां मिलण जे लाइ आयो ऐं माशाअल्लाह सां पेश इमामी सां गॾोगॾु ही अदो बाइकिया भी हलाईंदो है। 20,000 पेश इमामी जा मिलंदा अथसि। उन खां अलावा बाइकिया जो कम करे भी ही पंहिंजी रोज़ी कमाईंदो आहे ऐं मूंसां मिलण आयो आहे। तक़रीबन सां कलाक वेठायूं लॻा, कलाकनि वेठायूं, सुठी कचहरी कई आहे, बाक़ाइदे भाउ खे मोटिवेट किया है। ऐं हींअर भाउ सेवण वञी पंहिंजो हिकिड़ो सुठो कारोबार कंदो, शायदि बिरयानी में, हीअं बिरयानी जो कंदो ऐं अल्लाह पाक हिनखे कामयाबु कंदो। मां भी दुआ गो आहियां, तव्हां भी भाउ जे लाइ दुआ कयो। तव्हां कुझु चवणु चाहींदा? ईअं त तव्हां खां मिली ॾाढी ख़ुशी थी। कचहरीअ मां तव्हांजे मां दिलि त न भरियो आहे, पर तव्हांखे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ज़रूरी कम खां वञिणो आहे, मसइलो न आहे। तव्हां खां मिली ॾाढी ख़ुशी थी। मां चयो त भला ख़्वाहिश हुई त भाउ सां मिलां, सो अॼु तव्हां टाइम ॾिनो त मां तव्हां ॾे हाज़िर थी वियुसि। बाक़ी नौजवाननि खे मां इहो ई चवंदुसि त भई कारोबार कयो, हिमत कयो। मां भी सिर्फ़ु सोचां तो, हिम्मत कई ना है, पर अॼु इंशाअल्लाह भाउ नज़ीर खां मिलण खां बाद मां कोशिशि कंदुसि त हिनखे पंहिंजी जेका मुंहिंजी सोच आहे त मां उनखे अमली जामू पारायां। बाक़ी वधीक अला भलाई कंदो। अल्लाह साईं तव्हांजो मददगार रहंदो। छो जो मां भाउ खे इहा भी शइ सम्झाई आहे त असां जॾहिं सोचींदा आहियूं त असांजा इरादा कमज़ोर थींदा। हिन जे लाइ जेको असां सोचूं था ऐं असांजो सोचणु जेको भलाई ते मुश्तमिल हूंदो, कंहिंखे तकलीफ़ न थींदी ऐं भलाई ते उहा शइ हूंदी त अल्लाह साईं उन में तव्हांजी गहरी मदद कंदो। पंहिंजो ख़्यालु रखो ऐं जेकी तव्हां सुठी सोच सोचे रहिया आहियो उनखे अमली जामो पाराए ऐं उनखे जेको आहे सो अॻिते वधायो। अल्लाह साईं उन में तव्हांजी गहरी मदद कंदो ऐं तव्हां इंशाअल्लाह ज़रूरु कामयाबु थींदव। वॾी महिरबानी।